वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम तत्हीरा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जी मोहब्बत से बुलंद आवाज़ से असांजे मथां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझे मोहतरम दोस्तों, बुजुर्गो ऐं भाइरो, दिल तो चवे पी मां पंहिंजे मोहसिन उस्तादुल उलमा हर साईं ॾाॾा अब्दुल अलीम साहब दामद बरकातुमुल आलिया जंहिं वलवले जे अंदाज़ सां बयानु फरमाए रहिया हा त असां साईं जे मलफूज़ात मां कुछ फ़ाइदो हासिल कयूं। रब साईं खां दुआ आहे त रब साईं शल ॾाॾा साईं जे ज़िंदगीअ में इल्म में उम्र में बरकतूं नसीब फरमाए। मुहर्रमुल हराम जो खैरन सां महीनो जारी ऐं सारी आहे। अवां हिन भलारे महीने में जीअं जो चंड नज़र आयो आहे, असहाबन सगोरन जा बयान, शहादत जो बयान, मिठड़े उमर साईं जी ज़िंदगी ऐं शहादत, अहल बैतन सगोरन जो बयान, इमामन सगोरन जे शहादत जो बयान तफ़सील सां ॿुधंदा अचो था पिया।
शल रब्बुल आलमीन तव्हां असां समूरे कलमे पढ़ंदड़ मुसलमाननि खे अहल बैतन सां भी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, असहाबन सगोरन सां भी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। फ़कत असहाबन सगोरन सां मोहब्बत हुजे, अहल बैतन सगोरन सां मोहब्बत न हुजे, तॾहिं भी जन्नत जो आसरो नाहे। फ़कत अहल बैतन सां मोहब्बत हुजे, असहाबन सगोरन सां मोहब्बत न हुजे, तॾहिं भी जन्नत जो आसरो आवा। पहिरियों अक़ीदो तौहीद जो, अल्लाह जे रसूल जी इताअत, कलामुल्लाह ते अमल, असहाबन अहल बैतन जी ताबेदारी आहे त पोइ कुझु न कुझु अॻिते आसरो उमेद आहे। पर सभई सियाणा समझदार वेठा हो, जीअं ई मुहर्रमुल हराम जो चंड नज़र अचे थो, तीअं असांजे ज़बाननि मां छा निकिरे थो। को महबूब असांजे साहुरनि खे घटि वधि थो ॻाल्हाए, को महबूब असांजे न्याणनि खे घटि वधि थो ॻाल्हाए, को महबूब असांजे सालनि खे घटि वधि थो ॻाल्हाए, को महबूब जे हरमनि पाकनि खे घटि वधि थो ॻाल्हाए। पोइ असां कलमो छो पढ़ियो आहे? जॾहिं महबूब जे इज़त जे मथां हमलो कयूं, महबूब जे घर ते हमलो कयूं, साहुरनि सालनि ते हमलो कयूं, त असांजो कुझु बि न बचो न बा। मां अव्हां खां पुछा थो कयां, तव्हां मूंखे अहिड़ो आहे जंहिंजो साहुरनि सां प्यार न हुजे? नथा ॻाल्हायो। मां साईं को इजाज़त वठंदुमि, कुझु रोड तो लह बि ॿुधायो। आवा अहिड़ो आहे जंहिंजो सावरनि सां प्यार न हुजे? पिणस मानस सां त खणी क़ौमी जहिड़ो हूंदुसि, पर हुते त कंधु हेठि ई हेठि हूंदुसि न। हा, पीउ माउ सां खणी क़ौमी जहिड़ो हूंदुसि, पीउ ॾिठल न अथसि, माउ ॾिठल न अथसि। पर मां हदीस पाक हिकिड़ी आलम सगोरा सभु बयान कंदा रहंदा आहिनि। रिज़ा रब फी रिज़ल वालिदैन व सख़्तु रब फी सख़्तिल वालिदैन। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हो, जंहिंजे मथां अबो अम्मा राज़ी तंहिं ते अल्लाह राज़ी। पर असांजे नौजवाननि थोरो तर्जुमे में मिड़ई तरमीम कई आहे। असांजा छोरा था चवनि, जंहिं ते ससु सहुरो राज़ी तंहिं ते अल्लाह राज़ी। हाणे काॾे वञो साईं? असां वारा छोकिरा छा था चवनि, जंहिंजे मथां ससु सहुरो राज़ी। पोइ जेकॾहिं तोखे मूंखे साहुरा प्यारा आहिनि त आका खे बि साहुरा प्यारा। तोखे मूंखे साला प्यारा आहिनि त आका खे बि साला। तोखे मूंखे न्याणा प्यारा आहिनि त आका साईं खे बि न्याणा। ॾुख न थींदो? हा, साईं जा घर वारा, साईं जा घर वारियूं, साईं जा साला, साईं जा न्याणा, साईं जा साहुरा लावारस थी विया, एरो गेरो मुंहुं न धोअण वारो उन्हनि ते हमलो करे चओ, इन दुनिया भी तबाह कई, आख़िरत भी तबाह कई। त असांखे हुक्म आहे अहल बैतन सां भी मोहब्बत रखणी आहे, असहाबन सां भी मोहब्बत रखणी आहे। ऐं ॿुधो, असहाबन साईं जन मौजूदनि, ज़िम्मेवारी सां थो ॻाल्हायां, असहाबन ऐं अहल बैतन जो त पाण में प्यार हो। हे ॿई मोबाइलियूं रंडक कनि थियूं मुंहिंजे आॾो बि। हेॾो रखूं न, हिते सही आहे। पोइ छड़ो तुंहिंजी मोबाइल ॾिसंदा, मूंखे ॾिसनि नथा। हा, दुरूद शरीफ़ पढ़ो। चंदो त पैकेज करायो आहे, पैसा भरिया आहे त मसइलो न। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। तवज्जा कर, जेको मां जुमलो पो चवणो चाहियां, असहाबे मुहम्मद ऐं अहल बैते मुहम्मद जो पाण में वॾो प्यार हो। कुरान तो फरमाए, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माहु अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुकन सुज्जदा यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना
सीमाहुम फी वजूहिहिम मिन असर सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। कुरान तो फरमाया रुहमाउ बैनहुम, उन्हनि जो पाण में प्यारो छा हो, शामिल लिखियल आहे। कलाम अल्लाह त खोले करे ॿुधाए छॾियो उन्हनि जो पाण में प्यारो। आओ त थोरो हदीस पाक जो मुतालो कयूं, असहाबनि सगोरनि जे ज़िंदगी जो मुतालो कयूं। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो पहिरियों ख़लीफ़ो महबूब साईं जो सहुरो आहे, जंहिंखे दुनिया अबू बकर सिद्दीक़ साईं जे नाले सां यादि कंदी आहे। सोणो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु अचे पियो, साम्हूं शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अचे पो। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला जे कुलनि ते सोणो हुसैन साईं तवज्जा तकर तवज्जा तकर, हुननि जो पाण में प्यार आ, एको आ, मुहब्बत आ। शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला जे कुलनि मुबारकनि ते सोणो हुसैन आ। सोणे अबू बकर सिद्दीक़ पुछा कई, अली ॾे ख़बर कंहिंजो पुटड़ो आ? शेर ख़ुदा तो चवे मुंहिंजो बचड़ो आ। सोणे अबू बकर सिद्दीक़ खे बि ख़बर हुई त सोणो हुसैन शेर ख़ुदा जो बचड़ो आ। ख़बर भी हुयसि त पुटड़ो शेर ख़ुदा जो। सुवाल छो पो करे, जवाब पाण अचे तो। सोने अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला नो पुछा कई, शेर ख़ुदा सईं खां ॿुधा त सही कंहिंजो पुटड़ो आ? शेर ख़ुदा चवे तो सोना अबू बकर मुंहिंजो बचड़ो आ। ॿियो दफ़ो बि पुछा कंहिंसे कंहिंजो पुटड़ो आ? वरी बि चए तो हज़रत अली साईं जो कौल आ त मुंहिंजो बचड़ो आ। टियों दफ़ो बि अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला नो पुछा तो करेसि कंहिंजो बचड़ो आ। घणा दफ़ा सवाल, हालांकि पतो पिया ख़बर पिया। टियों दफ़ो जंहिं टाइम ते पुछा कई उन टाइम ते शेर ख़ुदा चयो अबू बकर ख़बर बि अथी त हुसैन मुंहिंजो बचड़ो आहे। हाणे सुवालनि जो जवाब तो अचे। उन टाइम ते अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला नो जेके जुमला चया, अजीब जुमला चया, इब्नन अलीन शिबहन लिनबियन, अली तॾहिं तोखां मां दोहराए दोहराए घड़ीअ घड़ीअ सुवाल तो कयां, उन जो जवाब हुई शेर ख़ुदा जो पर मुहांडो मिटे मोहम्मद करीम जो। मुहांडो तोते, मुहांडो कहते हवा मुहांडो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां छो त सीरत जे किताबनि में लिखियो पियो, सुहिणे हसन साईं जो सीने मुबारक खां मथे मुहांडो मुबारक आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वांगुरु ॾाढ़ी मुबारक इमाम हसन साईं जी महबूब साईं जे ॾाढ़ी मुबारक वांगुरु, चप सुहिणे हसन साईं जा महबूब साईं जे चपड़नि वांगुरु, ॾंद सुहिणे हसन साईं जा महबूब साईं जे ॾंदरनि मुहांडनि वांगुरु, सॼो जेको भी मथियो जेको मुंह वारो सीने को मथे जेका हिक हिक शय महबूब मुस्तफा करीम साईं सां मिलंदड़ होॾे सोणो हुसैन रज़ी अल्लाह ताला सीने मुबारक का हेठि मिठड़े मोहम्मद करीम साईं सां मुहांडो मिलंदड़ हो। तॾहिं बुजुर्गनि लिखियो आ, सोने हुसैन साईं जो धड़ो मुबारक जुदा कयो वियो हो, सिसी मुबारक, पर सोने हसन साईं जे चेहरे मुबारक कुछ भी न थियो, छो त चेहरो मिलंदड़ मिठे मोहम्मद करीम। अल्लाहु अकबर तवज्जा तकर, अन्या थोड़ी भी गाल बुधंदो वंजा, आलमन सगोरन को तो सुबह शाम बयान बुधंदो रहंदो। हज़रत हसन सोने हुसैन साईं जो मुहांडो पंहिंजे महबूब मुस्तफा करीम साईं ते छो न वञे? महबूब मुस्तफा करीम साईं जी आखिरी न्याणी अम्मा फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा, अम्मा फातिमा साईं जी लोड भी साईं जे लोड वांगुरु, अम्मा फातिमा साईं जो मुहांडो साईं जे मुहांडे वांगुरु, अम्मा फातिमा साईं जो ॻाल्हाइण महबूब जे ॻाल्हाइण वांगुरु, अम्मा फातिमा जी हिक हिक शइ इबादत तिलावत अखियूं चेहरो ईअं हो जीअं मिठड़े मोहम्मद करीम साईं जो चेहरो मुबारक हो। पोइ न्याणी भी अब्बा ते वई, उन जा पुटड़ा भी अब उन जा पुटड़ा भी पाण वटि थोड़ो दस्तूर ॿियो आहे। असां वटि जेकॾहिं पुटड़ो ॼमंदो न,
रंग जो थोड़ो सांवरो हूंदो त जल्दी माउ फतवा ॾींदी त पीउ ते वियो आहे, पिणस बि कारो आहे, ॾाॾांस बि कारो। साईं बि वेठो आहे, साईं न हुजे त पोइ कचहरी कयो। अब पाण वटि ईअं आहे न, जेकॾहिं छोकिरो कारो हूंदो त माउ जल्दी चवंदी पिणस बि कारो, ॾाॾो बि, बाक़ी नानो चंडो हुजे। अब आई न नानो। ओ सोना कलमे पढ़ंदड़ मुसलमान तवज्जा तकर शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो के अबू बकर सिद्दीक जो अजीब जुमलो। ओ सोनाली मुहांडो पुट त तू जो आ, पर मुहांडो मिठड़े मुहम्मद करीम सैया जो। उन टेम ते अबू बकर सिद्दीक सोने हुसैन से के भाकुर पातो, सोने हुसैन से जे चप्पन मुबारकन ते चुम्मी ॾिनी, पेशानी मुबारक ते चुम्मी ॾिनी, पंहिंजे कुलन ते खणी करे अबू बकर सिद्दीक जेके जुमला फरमाया, अजीब जुमला फरमाया। फरमाया तो हा कज़ा रअयतु हबीबी, हा कज़ा रअयतु हबीबी, मुहम्मद ही नचे, रसूल ही नचे। अरे अबू बकर सिद्दीक तो चवे मां तने चुम्मी ॾिनी मांस मिठड़े हुसैन के, मां तने भाकुर पातो मांस मिठड़े हुसैन के, मां तने कुलन ते खयो मां, छो त ईअं कंदे मां पंहिंजे महबूब मिठड़े मुहम्मद खे ॾिठो हो। इहो प्यार आहे कि न तकरार? हा वाह। शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जे बचड़न के भाकुर था पाइन, कुलन ते खणन था, चो त कलामुल्लाह जा लफ्ज़ सजान, रुहमाओ बैनहुम, हुनन जो पाण में प्यार हो, हुनन जो पाण में प्यार हो, असां के शादी। अल्लाह अकबर। इए तो के थोड़ो खलीफन जो जिक्र बुधाइंदो अल्लाह। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो वक्त जो खलीफो आ, हुक्मरान, मामूली हुक्मरान ना है। असां जो पूरो पाकिस्तान टोटल 4 सूबा पौना 3 लख हमचोरस मीला, सॼो पाकिस्तान घणो आहे एराज़ीअ में? ॾाढा। सॼो पाकिस्तान एराज़ीअ में पौना 3 लख हमचोरस मीला। हज़रत उमर फारूक 22.5 लख हमचोरस मील जो बादशाह हो, माना ज़रे घट 8 पाकिस्ताननि जेॾो। असां हिकिड़े पाकिस्तान खे चीक वांगुरु छिके छिके हशर कयो आहे। लॻते न हलंदो, वरी असां तव्हांजे लाइ रड़ियूं कंदा आहियूं, असां रड़ियूं करे करे धकिजी पिया आहियूं, पर तव्हां असांजो साथ न ॾींदा आहियो। पोइ जेको वस हूंदो अथव, पोइ जॾहिं टेम गुज़री वेंदो आहे न, पोइ छा चवंदा मथे भेरे से, हाणे नूर जो कसम आहे तव्हां सां, हिन भेरे असांखे कुलनि ते खयो आहे, बाक़ी वरी मथे भेरे अलाए जो चुपी थी था, तॾहिं मां ब्रेक थो हणां। हा त ईअं तव्हां सभु मिसकीन यतीम थी था वञो न। अलाह सही चल, इनशा अल्लाह उहो ॾींहुं कंदो जॾहिं हिन जो वारो ईंदो। हा वाह, इंशाअल्लाह उहो ॾींहुं कंदो जॾहिं कलामुल्लाह जो वारो। बाक़ी हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, जेको बि सुबुह जो घर उथंदो, चांहि बि न मिले, घर पापो बि न मिले, त अॼु ट्रिखुड़ ते वेही करे गारियूं मुलनि खे ॾींदो। अरे मुलनि चाहे बंदि कई थी, थोरो अॻिते हलो। अल्लाह सही चला आलमन जो अदब नसीब। आमीन। ये जंहिंमहिल शुरू थी था वञो न बादशाह, शुरू थी था वञो, प्लेट ते बिरयानी जे प्लेट ते, झोलनि जे प्लेट ते चांहि अधु केक ते, बाबा साईं क़ुरान वारा सजण अथव, ख़ैर ख़्वाह अथव। इन्हनि इहे तव्हां सां हेतिरे बि साथ ॾींदा, इन्हनि जे सदके क़ब्र बि आज़ादु थींदी, आख़िरत बि आज़ादु थींदी। मतां कंहिंजे चवण ते ज़बान ते कंट्रोल न करे, हो सभु कुझु ॾिसे। ओ कलमे पढ़ंदड़ मुसलमान तवज्जा तकंदो हल। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो वक्त जो हुक्मरान बादशाह। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो ने पंहिंजो पुट रोंदो आयो। मशहूर ॻाल्हि आहे, आलमन सगोरन खां ॿुधंदा रहंदा हो। मां प्यार जो उनवान जो खयो आहे, प्यार जे लिहाज़ सां मिसाल पोइ ॾियणो चाहियां। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला वटि पुट रोंदो आयो, पुछा तो करे, ओ मुंहिंजा पुटड़ा छा
छाजे करे तो रहे या बुनई इल्म तबकी छाजे करे तो रहे ते दो बाबा तू हुक्मरान आ तू बादशाह वा चे भला गाल कर छा तो चवणो चाहे चे तो तू बादशाह तू अमीरुल मोमिनीन होडे चाचे अली जा बई बचड़ा खेडन था मां खेडन वयो मान हसन भी वेठो आ हुसैन भी वेठो आ मां खेडन वयो मान मुके जुमला केड़ा चयो चे तू असा सा न खेड तू असा जे नौकर जो पुटो आ के खेदा चो नौकर नदा गलायो सोने उमर सही के चवन था सोनो हुसैन तो चवे सोने उमर जे पुटड़न के पुटड़े के चवन था तू असा सा न खेड तू असा जे नौकर जो पुटो इते काउंसलर जे छोरे के त चो ई चेयरमैन तन्या मथे दियो काउंसलर जे छोरे के त सिधो रोड़ी केनाल में दबो दिको जाई अल्लाहु अकबर तवज्जा तकर उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नोडे दवा खणी आयो बाबा बादशाह तू आ बाबा बादशाह तू आ हुक्मरान तू आ होडे चाचे अली जा बई बचड़ा खेडन था पियो ओ बाबा तू हली करे मुखे उन जाते हक इंसाफ द वठी दे सदको वना उमर फारूक तुझे सोच जे मता सदको वना उमर फारूक तुझे ख्याल जे मता उन टाइम ते पुट के चवे तो हकीकत आया पंजे तरफ का तो चवे पुट तो चवे बाबा मां कूड़ न तो हणा हकीकत भी आया उमर फारूक को तो चवे मुसा गडजी हलो बुधा त सही काथे ता खेडन पुट जे लेखे त बाबा पलांद जे लाए हले दो पुट के पतो कोने बाबो मरसा जे लाए तोले जे कदे पलांद जे ला हले लठ खणे हां लकड़ू खणे हलो उमर फारूक पर हेडे कागज भी खई कलम भी खई हले पलांद जे लाए दो खणे कागज ऐं कलम धो पुट निहारे तो पियो अबो कागज कलम तो खणे पुट के या खबर ना है हकीकत केड़ी शाड़ कड़कंदो तो हला तफसील दे न थो वणो अल्लाहु अकबर जय टाइम ते पुट अगे तो हले उमर फारूक कद तो हले उन जाए ते वनी करे पाचाए जे जाए ते शेर खुदा रज़ी अल्लाह ताला नो जा बई बचड़ा रांद कन बो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो सलाम आयो सलाम वरण खां बाद में हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला न सोने हुसैन जे सामू गोडा भनी वेठो वा काते वेठो इंशाअल्लाह अल्लाह तो सही ता वजीफे हां तवज्जा कर कल में पढ़दड़ मुसलमान अज उमर फारूक नड़े हुसैन सोने जे सामो नड़े सोने हसन साईं जे सामो गोडा भनी वेठो कल भी यो सागो उमर फारूक जं टाइम ते महबूब साईं जे सामो कलमो पढ़ण आयो उन टाइम ते भी महबूब साईं जे सामो गोडा भनी वेठो नौकरवा ना ज़बानी दावा करण सोलिया पर हकीकत वारो कम डाडो दुखियो अल्लाहु अकबर तवज्जा तकर हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो न टाइम ते मिटरे हुसैन खां पुछा कई हुसैन मुझे न नड़े के सुञाणे तो या को न तो सुञाणे सुन हुसैन तो चो हा चाचा उमर मां तुझे पुट के सुञाणा तो अगोने मुझो पुट तवां दे आयो तवां मुझे पुट के छा चयो डिजे छो छो त बचड़ो कंहिंजो वा डिजे छो थन्यो कंहिंजी धाती थे कुलन कंहिंजन ते घुमियो आ अबे के दुनिया सजे से छाती शेरे खुदा इन सोने हुसैन में डिजण जो नाम निशान सोनो हुसैन रज़ी अल्लाह ताला नो चवे तो हा चाचा उमर अगोने भी चयो हो हाणे भी चवा थो अगोने भी चयो हो हाणे भी चवा तो चे छा चयो सी चे मां तुझे पुट के चयो असा सा न खेड तू असा जे नौकर जो पुट चे पुट वरी जा चे मां चोमास तू न खेड असा जे नौकर जो पुट सोने उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो न टाइम ते कागज भी कढियो कलम भी कढियो चयो भाटा हुसैन मुके पंहिंजे हथन सां अखर लिखी दे छा लिखी जा चे लिखी दे तो उमर असां जो नौकर
लिखी दे तो उमर जो नौकरो ओ चाचा उमर बुधा त सही मुझी लिखत तुझे केड़े कम जी मुझे लिखत के शौक ने हुसैन उमर जाना तो तुझा बखर लिखल हुंदा इहो पन्नो मुझे कम जो आ चक पन्नो केड़े कम जो चया तुझी लिखत जे में लिखल हुंदो सोने हुसैन जे हथ आखरी लिखल हुंदी उमर असा जो नौकरो या लिखत मां पंजे पुत्र के चई वेंद में मुझे मां उमर जे कफन में रख जाए क़यामत वारो जॾहिं दिहाड़ो थींदो उन टेम ते तुझो बाबू अली भी हुंदो उन टेम ते तुझो नानो मोहम्मद करीम भी हुंदो मां ॿुधाईंदो मान ओ महबूब मां तुझी भी नौकरी ॾिनी आहे तोखां बाद में तुझे बच्चन जी नौकरी भी ॾेई आयो हुसैन तुझी निशानी मां तुझे नाने मोहम्मद के ॾेखारींदम त आका मां तव्हांजी भी नौकरी ॾिनी आहे तुझे बच्चन जी भी नौकरी ॾिनी आहे चओ रोहमाओ बैनम इहो प्यार आहे कि न तकरार तवज्जा कंदो हल छाड़ कल कंदो तो अल्लाह सोने अबू बकर जी गाल भी बुधाई सोने उमर फारूक जी गाल भी बुधाई सोने उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला जी गाल भी बुधाया कली दे ते चाने हेडे थोड़ी अर्थ शुरू थी वई थी कली ॾिनी अथई थी छो त हेॾे हाणे अर्थ थो करे बस छाड़ करता कयो जेको अलाह जो फ़ैसिलो अखड़नि ते कीअं साईं जेको अलाह जो फ़ैसिलो ग़रीब जूं मशीनियूं लखनि ते हुजनि घोस पोॾे मारनि पिया लऊड वारे खे मथो मींहुं बोले हुन चयो मुंहिंजी मशीन लखनि जी आहे अचे पुट पैसा वधा थी बंदि कई त पाण सम्झे थो मां तुंहिंजो रवि कया थो छड़ो हिन जो न एॾे में कर तवज्जो कर सोने उस्मान गनी रज़ी अल्लाह तआला नो जी गाल पो करणो चाहियो शेर खुदा रज़ी अल्लाह तआला नो जे सजे शादीअ जो ख़र्च मिठड़े उस्मान ॾिनो वा कहे ॾिनो आहे कहे पंहिंजे भाउ खे त ख़र्च ॾे मरे गरे अची ख़बर पवंदी न कंडियारे अस्पताल में भाउ दाख़िल थियो आहे चवंदो शुक्र आहे रब हिकिड़ी घुरीमांसि भली ॿिज वारी हुअसि 60 में बि न ॾिए हाणे पाणे इलाज कंदो न 30 में हेॾे सदको वञाए बीहजांइ पहिरीं सिफ़ में तस्बीह बि न छॾिजांइ चइजांइ त सिधो ई जन्नत में वेंदुमि जिब्राइल बि ॻोल्हींदो त हे राज पर टपी काथऊं विया छल न कजो बीमार ते हे त चवंदो के जी में भली हुजे मन को भाती बीमार थिएसि ज़मीन भरम हुजे मन को बीमार थिए हे त वठंदो ॻोल्हींदो मां तोखां थो पुछां के बीमारी सीमारी समूननि ॾे न ईंदी हा वाह अल्लाह सही शलराम फरमाए तवज्जा कर शेर खुदा रज़ी अल्लाह तआला नो जे सजे शादीअ जो ख़र्च ॾियण वारो उस्मान वा बीबी फातिमा जे शादीअ जो सॼो ॾाज वठी अचण वारो अबू बकर सिद्दीक़ वा वलीमो तैयार कराइण वारो शेर खुदा जे शादीअ जो वलीमो पाणी भाॼी ॿियो टियों तैयार कराइण वारो मिठड़ो उमर फारूक आहे इहो प्यारो आहे कि न चो उन्हनि जो बि पाण में प्यार हो असां बि उन्हनि सां प्यार कंदासीं असां बि उन्हनि सां पोइ जंहिंसां प्यार हूंदो आहे तंहिंजी ॻाल्हि मञबी आहे कि न इमाम हुसैन साईं तीरनि जे ओ बरसात में बि निमाज़ न छॾी ऐं असां निमाज़ जे वेझो ई न पोइ बि सचा हुसैन सोने हुसैन जी आके क़ुरान जी हाफ़िज़ानी असांजो क़ुरान सां वास्तो ई न चओ इंशाअल्लाह निमाज़ी थींदासीं बच्चन के कुरान पाक पढ़ाईंदासीं चओ बच्चन के कुरान पाक पढ़ाईंदासीं मस्जिदियूं आबाद कंदासीं ऐं ॿुधो जे हर साईं जन ॿुधायो मुसीबतुनि खां बचणो आहे ॾुखनि तकलीफ़ुनि खां बचणो आहे त रब जे नाले ते ख़ैर ख़ैरातूं कयो चओ रब जे नाले ते ख़ैर ख़ैरातूं कयो चओ इंशाअल्लाह अक़ीदो तौहीद वारो पराई हक़ जे वेझो न वञो पीउ माउ जी ख़िदमत कयो ओड़े पाड़े सां चङा हलो चेहरे ते महबूब जी सुन्नत रखो अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कयो इंशाअल्लाह हे जहान बि भलो थी वेंदो अॻिलो जहान बि भलो थींदो हर संजन जी ख़िदमत में गुज़ारिश दुआ ख़ैर